अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। पर जेका असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा थोरो बीमारियुनि खां हटी करे ॻाल्हि ॿोल कंदासीं। बीमारी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि पर बीमारियुनि जो इलाज जेका दवा आहे उनजी बि वॾी अहमियत आहे। डॉक्टर पंहिंजी जॻह ते वॾी अहमियत रखे थो पर जेकॾहिं दवा न आहे त डॉक्टर बि अहमियत नथो रखे। जेकॾहिं डॉक्टर का दवा लिखे थो पर दवा मौजूदु न आहे त उहो मरीज़ ठीकु नथो थी सघे। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा दवाउनि जी अहमियत बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त दवाऊं दुनिया में जेकी बि आज़ादु थियूं आहिनि जेके बि मौजूदु आहिनि उन्हनि जी अहमियत कहिड़ी आहे, उनजा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, उनजा नुक़सान कहिड़ा आहिनि, छा असां उन्हनि दवाउनि खे सही तरीक़े सां इस्तेमालु कयूं था, छा डॉक्टरनि जी जेका बीमारियुनि जी सुञाणप उहा सही आहे, उन्हनि दवाउनि खे उन्हनि बीमारियुनि जे मुताबिक़ इस्तेमालु कयो वञे थो। चयो वञे थो दुनिया में कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजूं दवाऊं मौजूदु न आहिनि पर मुंहिंजे ख़्याल आहे इंसानु वॾी तरक़ी कई आहे। तक़रीबन 90% बल्कि 95% अहिड़ियूं बीमारियूं जिन जूं दवाऊं मौजूदु आहिनि पर असांजे मथां इहो आहे त असांजो इल्मु केतिरो आहे, असांजी ॼाण केतिरी आहे, असां उन्हनि दवाउनि खे कीअं इस्तेमालु कयूं था, असांजो डायग्नोज़ असांजी सुञाणप कीअं आहे, असां कंहिं मर्ज़ जी जेका दवा ॾियूं था उनजो छा डोज़ बराबरि जा उनजो वज़न सही ॾियूं था, घटि ॾियूं था, वधीक ॾियूं था, फैक्ट्रियूं उहा कीअं तयारु थिए थी, उनखे संभाले कीअं रखूं था। त दवा जी तमामु वॾी अहमियत आहे। मरीज़ आहे उनजी सिहत ऐं दवा जी अहमियत ऐं उन में हिकिड़ो फार्मासिस्ट जो जेको किरदारु आहे उन ते असांजी ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिकिड़ो फार्मासिस्ट जेको आहे उहो दवा कीअं ठाहे थो, कीअं ॿुधाए थो, कीअं उहा इस्तेमालु करणी आहे, कहिड़ियुनि बीमारियुनि लाइ कहिड़ी दवा आहे। छो त दवा जी तमामु वॾी अहमियत आहे। अॼु असां तव्हांखे दवा जे बारे में ॼाण ॾींदासीं, दवा जी अहमियत ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, फार्मासिस्ट जो जेको रोल आहे या किरदारु आहे उनजे बारे में ॼाण ॾींदासीं। ऐं त जेकॾहिं दवा ग़लति आहे त मर्ज़ु ठीकु न थींदो, जेकॾहिं दवा सही नथी थिए तॾहिं बि मर्ज़ु ठीकु न थींदो। तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमान खां दवा जे बारे में को बि सुवालु हुजे त पुछी सघो था त भई दवा जी कहिड़ी अहमियत आहे, वज़न केतिरो ॾिजे, कहिड़े वक़्त सां खाइजे, घटि खाइजे न खाइजे, एंटीबायोटिक जो इस्तेमालु सही हुजे न हुजे, बग़ैर सुञाणप जे दवाऊं वठिजनि न वठिजनि, या डॉक्टर जे लिखण जे बावजूदि वञी कैबिन तां कंहिं दुकान तां ईअं दवा वठी खाइणु घुरिजे या न घुरिजे, उनजा केतिरा नुक़सान आहिनि। इन सभिनी ॻाल्हि पहलुनि ते असां ॻाल्हाईंदासीं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर अब्दुल्ला दायो जेके डीन आहिनि फैकल्टी ऑफ फार्मेसी सिंध यूनिवर्सिटी जामशोर में। ऐं डॉक्टर साहिबु जेको तमामु वॾो कमु आहे उन सां गॾो गॾु प्रेसिडेंट आहिनि पाकिस्तान फार्मासिस्ट एसोसिएशन जेका सिंध उन सां गॾो गॾु डॉक्टर साहिब खां इहो पुछंदासीं त हिकिड़ी फार्मेसी जी कहिड़ी अहमियत आहे, हिकिड़ी दवा जी असांजे ज़िंदगी में कहिड़ी अहमियत आहे, उनखे इस्तेमालु कीअं कजे। डॉक्टर साहिब जे इल्मु आहे, डॉक्टर साहिब जे ॼाण मां इहो बिल्कुलु फ़ाइदो वठंदासीं। असां हमेशह बीमारियुनि ते ॻाल्हायो आहे, हमेशह बीमारियुनि जे बारे में ॿुधायो आहे पर अक्सर माण्हू चवंदा त बीमारी जंहिं डॉक्टर वटि मां वियसि पर मूंखे दवा सही न मिली इन करे मां ठीकु न थी सघियुसि। अॼु इन पहलू ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल्ला दायो तव्हां असां वटि हिते आयो। डॉक्टर साहिबु हूअं त डॉक्टर जी तमामु वॾी अहमियत आहे। डॉक्टर इजवाणनि में बस्तियुनि में ॻोठनि में वेठा आहिनि, उहे डायग्नोज़ था लिखनि बि था दवाउनि खे, पर जेकॾहिं उते दवा मौजूदु न आहे त उहा डॉक्टर जी डायग्नोज़, उहो डॉक्टर जो लिखणु, उहो डॉक्टर जो मरीज़ वञणु उहो फ़ाइदेमंद न आहे। छो त जेसीं दवा उन मरीज़ खे नथी ॾिनी वञे तेसिताईं उहो ठीकु नथो थी सघे, भले उहा नंढे खां नंढी बीमारी हुजे या वॾे खां वॾी बीमारी हुजे। त इंसाननि तमामु वॾी जेका तरक़ी आहे त मरीज़ लाइ हिकिड़ी दवा जी अहमियत छा आहे, दवाउनि जी अहमियत कहिड़ी आहे? साईं डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी असांखे हिते घुराइण जी। मरीज़ ऐं उन जे इलाज जे ऐं उन मर्ज़ जे यानी ट्रीटमेंट जे लाइ इहो दवा जो तमामु हिकिड़ो वॾो यानी किरदारु आहे। केॾो बि वॾो डॉक्टर हुजे या केॾो बि वॾो माण्हू ख़र्च करे जेकॾहिं सही दवा माण्हूअ खे नथी मिले त उहो मर्ज़ जेको आहे सो न वेंदो ऐं न मरीज़ खे को छुटकारो मिलंदो। हिन वक़्तु तव्हां पाण चई चुका आहियो त तक़रीबन अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जूं दवाऊं मौजूदु आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि दवाउनि खाइण सां तमामु घणा मरीज़नि खे पंहिंजे मर्ज़ खां छुटकारो मिले थो। पर केतिरनि कंट्रियुनि में जेको असांजो मुल्क बि जंहिं में शामिलु आहे, ख़ासि करे असांजे ॿाहिराड़े जे रहण वारा, हिकु तमामु दवा जे यानी डॉक्टर जे तशख़ीस खां पोइ जॾहिं हू डायग्नोसिस करे थो उन खां पोइ उन दवा जो मिलणु ऐं उन खां पोइ दवा जो खाइणु तमामु वॾी अहमियत रखे थो। जेकॾहिं असां उन्हनि खे हिकिड़े नज़रुनि में चवंदा आहियूं त असां वटि यानी 4 शयूं हुजणु घुरिजनि। डॉक्टर जे तशख़ीस खां पोइ सही दवा, सही बिल्कुलु सही मरीज़ लाइ, सही मिक़दार में जेको असां डोज़ चवंदा आहियूं ऐं सही टाइम ते। जेकॾहिं इहे 4 शयूं पूरियूं थियूं
त उन दवा जे इस्तेमाल सां असांखे वधि में वधि फ़ाइदो मिलंदो। डॉक्टर साहब तव्हां छा था सम्झो अब्दुल्ला त छा हिन वक़्तु असांजे मुल्क में इहे 4 जेके सही तरीक़ा राइट 4 R's जेके आहिनि इहे इस्तेमालु थियनि पिया, इन्हनि ते अमल 100% थिए थो या इन्हनि में किथे ग़लती आहे? न साईं, इन में तमामु वॾियूं ग़लतियूं पियूं थियनि, छो त असांजे जेके आम माण्हू आहे, आम रियाया आहे, उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर कान्हे, ॼाण कान्हे का। इन में सभ खां वधीक जेको अहम शइ आहे त फार्मासिस्ट जो जेको ज़रूरी हुजणु आहे, जेको दवा जे बारे में हिकिड़ो एक्सपर्ट सॾिबो आहे, उन जो किरदारु कोन्हे को, उनखे परे रखियो वियो, उनखे परे रखियो माना उहो गॾु कोन्हे को। ठीकु आहे न। त दुनिया जे जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि में जेको यानी तशख़ीस करे थो, जेको डॉक्टर आहे, जेको प्रैक्टिशनर आहे, उन जो कमु आहे तशख़ीस करे ॿुधाइणु त हिन पेशेंट खे कहिड़ी बीमारी आहे। उन खां पोइ कुझु कंट्रीज़ में, कुझु मुल्कनि में इहो बि थिए थो त हुननि खे यानी डॉक्टर दवा लिखे थो, पर हू जेनेरिक नेम लिखे पियो, जीअं खणी चवंदो त पैरासीटामोल या ॿी का शइ। छा उहो डॉक्टर उन फार्मासिस्ट जेको त मौजूदु आहे उन सां मशवरो कंदो, सलाह कंदो त हिन मर्ज़ लाइ कहिड़ी दवा केतिरी मक़दार में ॾियणु घुरिजे? इहो कमु कोन्हे को। त इहो कुझु कंट्रीज़ में हाणे शुरू थियो आहे, पर हूअं जनरली डॉक्टर हिकिड़ी दवा लिखंदो त हीअ हिन पेशेंट जे लाइ मां हिनखे हीअ दवा ॾियां थो। ठीकु आहे। उन खां पोइ कमु शुरू थिए थो फार्मासिस्ट जो। सही। फार्मासिस्ट जेको आहे उहो, छो त हू हुनखे दवाउनि जे बारे में हर ॼाण आहे, हू मरीज़ खां हिस्ट्री वठंदो त हू अॻु में कहिड़ियूं दवाऊं खाए थो ऐं हिन जी बीमारी कहिड़ी आहे, ऐं उन खां पोइ उन सोचींदो त हीअ जेका दवा आहे इहा वाक़ई हिन मरीज़ जे लाइ फ़ाइदेमंद थींदी या न थींदी। जेकॾहिं हू सम्झे थो त न हीअ दवा हिन मरीज़ लाइ फ़ाइदेमंद कान थींदी, कंहिं बि सबब जे करे, पुराणी हिस्ट्री जे करे या मरीज़ जी हालति जे करे या ॿी ॻाल्हि जे करे, त उहो हिकदमि वापसि डायरेक्ट इन सां डॉक्टर सां कंसल्ट कंदो त साईं हीअ दवा हिन मरीज़ जे लाइ बहितर न रहंदी, हिन खे नुक़सानु ॾींदी, हिनखे तव्हां ॿी दवा ॾियूं। ठीकु आहे। पर कुझु मुल्कनि में ईअं हाणे शुरू थी वियो आहे त तशख़ीस खां पोइ डॉक्टर ऐं फार्मासिस्ट ऐं नर्स वेही करे ऐं उन खां पोइ उन जे लाइ दवा तजवीज़ कंदा त जेको कमु जेकॾहिं वरी जेको डॉक्टर खां पुछण वारो आहे त साईं हिनखे हीअ दवा न ॾियणु घुरिजे, उहो हलियो वेंदो। अच्छा, छा लफ़्ज़ असां हिकिड़ो खणी चऊं त भई इरेशनल जेके अंग्रेज़ी में चवंदा आहिनि ग़ैर माक़ूल तरीक़ा दवाउनि जा असां वटि हिते राइज आहिनि, उहे इस्तेमालु थियनि था? जी साईं, उहे थियनि। कहिड़ा आहिनि उहे? साईं, उन्हनि में हिकु त सही दवा जो सही मर्ज़ लाइ सिलेक्शन करणु, उन में ग़लती थिए थी, उन में ग़लती थी थिए। ठीकु आहे। ठीकु आहे। नंबर ॿियो, दवा जे मिक़दार में ग़लती पई थिए त केतिरो उनखे केतिरी दवा जो मिक़दार, हिकु गोरी या 2 गोरियूं हिकु टाइम ते केतिरी दवा वठणु घुरिजे। ठीकु आहे। ॿियो त केतिरा दफ़ा वठणु घुरिजे। ठीकु आहे। यानी ॾींहं में 2 दफ़ा, हिकु दफ़ो या 2 दफ़ा या 4 दफ़ा उहा दवा वठणु घुरिजे। ॿियो आहे टाइमिंग, केतिरे टाइम। हाणे असां वटि घणे क़दुरु ईअं थींदो आहे त डॉक्टर जॾहिं हिकिड़ो नुस्ख़ो लिखे थो त हुन में लिखी छॾींदो त हीअ दवा सुबुह, मंझंदि, शाम। सुबुह जो मतिलबु आहे 8, शाम जो मतिलबु आहे 4 या 5, शाम मंझंदि जो मतिलबु आहे 2 या 3, शाम जो मतिलबु आहे राति जा 7, 8। हाणे सुबुह 8 खां वठी राति जो 8 बजे ताईं हुन 3 दवा जा मिक़दार वठी छॾिया। ठीकु आहे। वरी राति जो 8 खां वठी सुबुह 8 बजे ताईं हुन कुझु बि कोन वरितो, 12 कलाक कुझु न वरितो। 12 कलाक हुन एतिरी दवा वरिती जो थी सघे थो त उहा हुन जे लाइ नुक़सानकार थिए। पर जेकॾहिं असां जीअं थिए थो 8 कलाकनि खां पोइ, हर 8 कलाकनि खां पोइ, हर 4 कलाकनि खां पोइ जेको टाइमिंग आहे इहा इम्पॉर्टेंट आहे, इन जो ॾाढो सुठो किरदारु आहे। उन खां पोइ खाधे जो उन ते असरु, त हीअ दवा खाधे खां अॻु में वठणु घुरिजे या खाधे खां पोइ वठणु घुरिजे। घणियूं दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं तव्हां खाधे सां गॾु वरितियूं, हुननि जो वठणु खाधे खां अॻु में आहे, यानी पेट भरियल न हुजे, पर जेकॾहिं तव्हां पेट भरियल सां उहा दवा वठी छॾी त उनजो को फ़ाइदो न। थोरो फ़ाइदो थो वठां तव्हांजी ॻाल्हि मां। जे टीबी जी दवा चवंदा त भई नारमू सुबुह जो खाइणु घुरिजे, पर जेकॾहिं उहा नारमू न खाइजे, छा उन्हनि दवाउनि जी ताक़त एफिकेसी ख़तमु थी वेंदी जेकॾहिं मानी सां गॾु खाइजे? एफिकेसी ईअं ख़तमु न थींदी, ताक़त ईअं चई वियो आहे हर डॉक्टर भई नारमू खाइणी आहे। हा,
उहो इन करे खाइणो हूंदो आहे त इन टाइम ते जॾहिं पेट ख़ाली आहे त दवा जी जेका रत में एब्ज़ॉर्प्शन थींदी, रत में वञणु थींदो, उहो सही तरीक़े सां ख़ालिस उन में वेंदो। पर जेकॾहिं मानीअ सां गॾु वरितई या देरि वरितई त हुनजी जेका दवा जो जेको मिक़दारु आहे रत में उन मिक़दार में न पहुची सघंदो, न डाइल्यूट उहा पहुची न सघंदी। हा, नतीजो छा थींदो त असां जंहिंखे चवंदा आहियूं हिकिड़ो अंग्रेज़ी लफ़्ज़ अंडर डोज़, दवा जो मिक़दारु सही न पहुतो ऐं जेकॾहिं रत में दवा जो मिक़दारु सही न हूंदो त उहो मरीज़ खे को बि फ़ाइदो न पहुचाईंदी। मतिलबु उन मां फ़ाइदो न थियो। अच्छा, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई डॉक्टर अब्दुल्ला। छा जेकॾहिं अंडर डोज़ हुजे त असांखे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं या उन बीमारी मां कहिड़ा नुक़सान थी सघंदा जंहिंजे लाइ असां दवा वठूं पिया? हाणे हिन में हिकिड़ियूं ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त असां चवंदा आहियूं त घटि दवा जो मिक़दारु, ॿियो थींदो वधि मिक़दारु, अंडर डोज़ ऐं ओवर डोज़। अंडर डोज़ जेको आहे उन में जेकॾहिं तव्हां वठंदो तव्हांखे को बि फ़ाइदो न पहुचंदो, मर्ज़ पंहिंजी जॻह ते क़ाइमु रहंदो ऐं उन खां पोइ तव्हांजे पैसे जो ज़ियान बि थींदो ऐं थी सघे थो वक़्त जो ज़ियान जेका उन करे त उन मिक़दार में दवा न पहुती तव्हांखे फ़ाइदो त न ॾिनई, पर कुझु नुक़सानु तव्हांखे ॾेई वेंदई, कुझु नुक़सानु तव्हांखे ॾेई वेंदई। ऐं नंबर ॿी जेका इम्पॉर्टेंट जेको हिकिड़ो इन सां गॾु त मरीज़ जो उन दवा तां ऐं इवन यानी एतिरो बि थी सघे थो त उन डॉक्टर तां एतमाद खजी वेंदो, न दवा जो फ़ाइदो आहे न हिन डॉक्टर जो फ़ाइदो आहे। ऐं अव्हां कॾहिं कॾहिं ॾिठो हूंदो त हिकिड़ो डॉक्टर हिकिड़ी दवा लिखंदो, उहा दवा सही हूंदी उन मरीज़ जे लाइ, लेकिन मरीज़ उन दवा जो सही मिक़दार न वरितो, दवा हुनखे फ़ाइदो न ॾिनो, हुन डॉक्टर चेंज कयो, ॿिए डॉक्टर वटि वियो, उन बि साॻी दवा लिखी ॾिनी, ॿी का दवा कान्हे का। ऐं अव्हां ॾिठो हूंदो त पेशेंट ॿाहिरि वञी वरी मोटी ईंदो, साईं हीअ त साॻी दवा आहे, मां 8 ॾींहं खाधी आहे, हीअ त मूं ते असर ई कोन थी करे। सो इहो इन में इहे तमामु जेके हिन जा ॾिसो डॉक्टरनि खे हिकिड़ो इंटरनेशनल लॉ आहे, तव्हां बि पढ़ियो हूंदो WHO जो, त भई तव्हां वज़न जे मुताबिक़ दवा ॾियो, जेकॾहिं 40 किलो हुजे त हेतिरी दवा, 60 किलो जो मरीज़ हुजे या ॿारड़ो 10 किलो जो या 5 किलो जो, उनखे हेतिरी दवा ॾियो। हिकिड़ो सिस्टम फार्मूलो त ठहियल आहे, डॉक्टर उन फार्मूले खे कैलकुलेट करे दवा ॾियनि था, या वाक़ई किथे ग़लती थी थिए? साईं उन में हिकिड़ी शइ आहे, मां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि, जंहिंजो जेको कमु आहे उनखे करणु ॾियो। हा, इहो त सुठी ॻाल्हि आहे, ठीकु आहे न। हाणे डॉक्टर वटि 2 कम थी विया, हिकु त डॉक्टर साहिबु तशख़ीस करे सही मर्ज़ जी सुञाणप करे त बाबा हिन खे कहिड़ो मर्ज़ आहे, हिकिड़ो त उनखे उन ते ध्यानु ॾियणु घुरिजे। ऐं वरी उन खां पोइ ॿियो कमु इहो कंदो त दवा जे बारे में मरीज़ खे सही नमूने सां ॿुधाए, जेको हू न करे। इहे 2 कम करे थो। हिन ते अचूं था, हिकिड़ो कॉलर आहे उनखे बि शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम सर, मैं मीरपुर से बात कर रहा हूँ। इकबाल, अपनी टीवी का आवाज कम करो। आज हम सर मैंने बिल्कुल बंद कर दिया टीवी का आवाज। आज हम दवाइयों की अहमियत पे बात कर रहे हैं, आपका सवाल क्या है? सर मुझे सवाल ये करना है, जो हुकूमत ने पॉलिसी इस हवाले से नहीं बनाई हुई कि जो ये जो नॉन अनऑथराइज्ड जो मेडिसिन जो ये गवर्नमेंट इंस्टीट्यूट के अंदर मिल रही है, सर उसका कोई रोकथाम नहीं है? ठीक है, उसका जवाब देते हैं। और कोई सवाल है आपका? थैंक यू, बड़ी मेहरबानी, आपने फ़ोन किया। डॉक्टर साहब, छा हिकिड़ी त वक़्तु अथोराइड सर्टिफाइड ड्रग्स जेके हूंदियूं मार्केट में, पर हिन जो चवणु आहे त कुझु अहिड़ियूं अस्पताल में ड्रग्स आहिनि जेके अथोराइड न आहिनि, इहे मुख़्तलिफ़ कंपनियूं वटि ठही थियूं अचनि। छा इन्हनि जे लाइ को कानून मौजूदु आहे असांजे मुल्क में? साईं असां वटि हर कानून मौजूदु आहे। पोइ इहे छो थियूं अचनि? इहे हिकिड़ो जेके असां वटि लूप पूल आहिनि, असां उन्हनि खे, मूंखे सिंधीअ में हाणे कोन थो अचे, जंहिंजे करे असां वटि इहे जेको आहे अनऑथराइज्ड ड्रग्स बि अची थियूं वञनि। पर असां वटि हिकिड़ो बाक़ाइदे रोल आहे, कानून आहे। साईं असां वटि ड्रग एक्ट आहे 76 जो पूरो, जेको दवाउनि जे यानी तयारी माना जेको ठहणो आहे मैन्युफैक्चर खां वठी हुननि जी डिस्ट्रीब्यूशन, हुननि जी सेल माना विकिरो, हुननि जे इस्तेमालु, इन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो कानून ठहियलु आहे। जेकॾहिं असां हुन कानून ते वेंदासीं त पोइ हीअ अहिड़ा अमल न थींदा। अहिड़ा अमल कॾहिं बि कोन। मतिलबु त असांजी कानून जी इम्प्लीमेंटेशन में किथे कानून जी इम्प्लीमेंटेशन में किथे कमी पेशी आहे, उन करे इहे शयूं कानून में कमी पेशी न आहे, इम्प्लीमेंटेशन में कमी पेशी हुनजे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ॻाल्हि ॿुधो, डॉक्टर साहब 2 कम थो करे। असांजो हिते जेको डॉक्टर आहे उहो डायग्नोस बि करे थो ऐं दवा बि पाण लिखे थो। छा डॉक्टर साहब खे दवा लिखणु घुरिजे या कंहिं फार्मासिस्ट खां कंसल्ट करणु घुरिजे? तव्हांजो छा चवणु आहे? हा, डॉक्टर दवा लिखी सघे थो। हा, दवा लिखी सघे थो, केतिरनि मुल्कनि में आहे बि, घणनि में न आहे बि, त हू दवा लिखी सघे थो। लेकिन दवा पेशेंट ताईं या मरीज़ ताईं पहुचण खां अॻु में फार्मासिस्ट जो किरदारु ज़रूरु हुजणु घुरिजे।
केॾो बि वॾो पंहिंजो डॉक्टर असांजो हुजे, घटि में घटि जेकॾहिं फार्मासिस्ट ॾिसंदो उनखे त उन खां पोइ जेकॾहिं हू सम्झे थो त वाक़ई ही सही आहे हिन खे, छो त हाणे त यानी पूरी दुनिया जे मुल्कनि मां ख़ासि करे दवा जो यानी कहिड़े फार्म में हुजे, गोरीअ जे यानी हिकिड़ी टैबलेट हुजे या सीरप हुजे या इंजेक्शन फार्म हुजे, उनजो मिक़दार केतिरो हुजे ऐं केतिरे वक़्त खां पोइ ॾियणु घुरिजे ऐं टोटल घणो वक़्तु इस्तेमालु करणु घुरिजे, इहो सॼो किरदारु फार्मासिस्ट जो आहे। 3 ॾींहं 5 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं केतिरो बि आहे, इहो फार्मासिस्ट करे सघे थो। अच्छा, मतिलबु जेको डॉक्टर 2 कम करे थो इन करे कुझु फॉल्ट थियनि था? जी साईं, इहो इन जा ई नतीजा आहिनि, छो त डॉक्टर साहिबु पंहिंजो पूरो टाइम नथो ॾेई सघे पेशेंट खे, की हुनखे पूरो टाइम ॾेई करे हुन पेशेंट खे सम्झाए त बाबा हीअ दवा हिन तरीक़े सां खाइणी आहे, हिन टाइम ते खाइणी आहे, हिन यानी दवा जो मिक़दार जेको आहे सो हिन खां वधाइणो या घटाइणो न आहे ऐं टोटल हेतिरे टाइम लाइ खाइणी आहे। ऐं उन खां पोइ जेको फार्मासिस्ट जो किरदारु बि थिए थो उहो थिए थो फीडबैक, छो त डॉक्टर तमामु मसरूफ़ थियनि था त उहो पेशेंट वरी जेकॾहिं हुनखे का तकलीफ़ थिए थी त ॿुधाए, उहा ॿुधाइण जे लाइ हू घणे क़दुरु फार्मासिस्ट सां राब्तो क़ाइमु करे सघे थो, त पोइ उहो ई उनखे वरी ॾिसी करे हू ॿुधाईंदो त आया हुन पेशेंट खां का खाइण में, मरीज़ खां का खाइण में ग़लती थी आहे या कुझु ॿियो सबबु आहे त डॉक्टर खे उहो मशवरो ॾेई सघे थो त हीअ दवा तव्हां। अच्छा डॉक्टर साहिबु, मां अब्दुल्ला तव्हांखे हिकिड़ी सवालु पुछंदुसि जेको कुझु अरसे खां या कुझु असां वटि हिते जेका मैन्युफैक्चरिंग आहे दवाउनि जी, उन में काफ़ी ग़लतियूं आहिनि, काफ़ी फॉल्ट आहिनि, जॾहिं त कानून बि आहे, उहो छो थो थिए? या त उन दवा जो डोज़ सही न आहे, दवा इस्तेमालु करण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं, जेके पंजाब में हिकु दफ़ो थियो तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ दवा जॾहिं असां तयारु कयूं था त इंसान जे ज़िंदगी लाइ ठाहियूं था, इंसान जे जीअप जे लाइ ठाहियूं था, पर उन में उते मैन्युफैक्चरिंग में के ग़लतियूं थी थियूं वञनि, उनजो सबबु कहिड़ो आहे? छा उहे जेके मैन्युफैक्चरर आहिनि या जेके उते साइंटिस्ट आहिनि उन्हनि जी का ग़लती आहे? साईं ॾिसो, उते बि हिकिड़ो हुननि जा हिकिड़ा सही सर्टिफाइड प्रोसीजर ऐं इहे मौजूदु आहे, दुनिया जा सर्टिफाइड आहिनि, ईअं त न आहे न का दवा ठहण का आसान ॻाल्हि उन्हनि जे यानी जेको हू जेको कुझु कनि था फैक्ट्रीअ में, जेको कुझु ठाहिनि था, उहो सॼो बि हिकिड़े कानून मुताबिक़ थिए थो, उन्हनि जा बाक़ाइदे हिकिड़ा रेगुलेशन्स आहिनि, उहे थियनि था। पर जीअं असां पहिरीं ॻाल्हि कईसीं त इम्प्लीमेंटेशन कानून जी, उते बि के न के ग़लतियूं थियनि थियूं, जेके पोइ अॻिते हली करे मरीज़नि लाइ हानिकारक। मरीज़ लाइ असां अंडर डोज़ ते बि ॻाल्हायो त जेकॾहिं अंडर डोज़ आहे त उहा बीमारी क़ाइमु रहे थी जेका अॻिते ॿियनि बीमारियुनि जो सबबु थी सघे थी, पर जेकॾहिं ओवर डोज़ आहे त कहिड़ा नुक़सान थींदा इंसान जे जिस्म खे, कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? उन जा नुक़सान अञा वधीक ख़तरनाक आहिनि। के दवाऊं त इहे तव्हांजे लाइ यानी तव्हांखे मौत जे वेझो बि करे सघनि थियूं जेकॾहिं हुनजी जेका दवा। त असां हर हिन महिल ताईं मुंहिंजे नज़रुनि में का दवा अहिड़ी कान्हे गुज़री जंहिंखे असां चऊं त हीअ 100% सेफ आहे, हिन जो मिक़दार केतिरो बि खाओ, केतिरे ॾींहं बि खाओ, कुझु कोन थींदो। माने एडवर्स ज़रूरु आहिनि हर दवा जा। इन जे करे असां चवंदा आहियूं त लूण बि हिकिड़ो दवा आहे, बिल्कुलु सही, जंहिंखे तव्हां न खाईंदो, घटि खाईंदो त बि तव्हांखे नुक़सानु ॾींदो, जेकॾहिं वधि खाईंदो त बि तव्हांखे नुक़सानु ॾींदो। खंड बि दवा आहे, न खाइण सां बि तव्हांखे नुक़सानु थींदो ऐं घणी खंडु खाइण सां बि तव्हांखे नुक़सानु थींदो, पर घणी खाइण सां तव्हांखे अञा वधीक नुक़सानु थींदो। जेकॾहिं दवा जो मिक़दार तमामु वधीक आहे त ख़ासि करे असांजे जेरे ऐं असांजे बुकियुनि ते उनजो असरु तमामु घणो पियो थिए। लिवर बि असांजो ऐं असांजूं किडनीज़ बि, जिस्म जा ॿिया बि सभु मुतासिर थी सघनि था, ॿिया बि थी सघनि था, पर छो त असांजो जेको लीवर आहे उहो दवा जी खे मेटाबोलाइज़ करण लाइ हुनखे दवा खे ख़ारिज करण में तमामु वॾी अहमियत रखे थो। पोइ जेकॾहिं दवा जो मिक़दार घणो हूंदो त हुनखे मेटाबोलाइज़ करण लाइ लीवर खे घणो कुझु घुरिजे, पोइ उन जे करे हुन ते तमामु घणो भार पवंदो ऐं लीवर जी डैमेज थींदी। ॿियो, दवा जे निकिरण जो जेको एक्सक्रीशन जो रस्तो आहे उहो आहिनि असांजूं किडनीज़। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं दवा घणी हूंदी त उहो किडनी में। अवां इहो ॾिसंदो त असां वटि एतिरा केस आहिनि जेके रिपोर्टेड न पिया थियनि, ख़ासि करे अवां ॿिया हेपेटाइटिस जा केस ॿुधा हूंदा अवां बि डॉक्टर, पर कॾहिं बि तव्हांखे न चयो हूंदो त हीअ ड्रग इंड्यूस्ड हेपेटाइटिस आहे।
डॉक्टर ॿुधाईंदा ज़रूरु आहिनि त ड्रग इंड्यूस हेपेटाइटिस बि थींदी आहे या ड्रग इंड्यूस लिवर डिज़ीज़ ज़रूरु थींदियूं आहिनि पर मतिलबु मोस्टली पब्लिक खे ख़बर कान्हे आम पब्लिक खे ख़बर त का दवाउनि जे करे बि जहिड़ो ख़तमु थी सघे थो या लिवर डैमेज थी सघे थो या किडनीज़ डैमेज थी सघनि थियूं। अच्छा पोइ जेको असांजो गैर माक़ूल दवाउनि जो इस्तेमालु आहे जेके रेशनल तव्हां चओ था या ग़लति तरीक़े सां दवाऊं इस्तेमालु थियूं कॾहिं डॉक्टर जो डायग्नोस मिस थी वियो या दवा जो अंडरडोज या ओवरडोज थी वई या कुझु माण्हू ईअं हूंदा आहिनि वञी करे दुकान तां का दवा वठी आया बाबा मूंखे फलानी दवा ॾेई छॾियो उहो दुकान वारो बि उन्हनि खे ॾेई थो छॾे मेडिकल स्टोर वारो बि ॾेई थो सघे त इहो जेको तरीक़ेकार आहे जेको यूज़ आहे दवाउनि जो अहिड़े तरीक़े जो उहो केतिरो असांजे ज़िंदगीनि लाइ ख़तरनाक आहे असांजे जिस्म लाइ इहो तमामु घणो ख़तरनाक आहे। तमामु घणियूं असां वटि जेके मसाला थियनि था दवाउनि जे इस्तेमाल जा उहे जिस्म जे लाइ जेके हानिकार बि आहिनि उहे बि इन करे ई थियनि था ऐं उनखां पोइ जेको दवा ते जेको एतमाद आहे या का ॿी का शइ आहे इन्हनि जो बि तमामु घणो असांखे नुक़सानु पवे थो। ख़ासि करे जेके बि असां वटि दवा जेके विकिरो जा जेके तरीक़ा आहिनि हिन वक़्तु तमामु घणा ग़लति आहिनि। असांजे कानून मुताबिक़ जेके आहिनि उहे असांजा कानून हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि जी सही नमूने सां मतिलबु तव्हांजो मतिलबु आहे जेकॾहिं कानून जे मुताबिक़ हलूं त काफ़ी शयुनि खे असां कंट्रोल करे बहितर ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। डॉक्टर साहिब तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा पंहिंजो ॻाल्हि जो सिलसिलो बि डॉक्टर अब्दुल्ला दायो सां असां शुरू कयूं ऐं डीन आहे फैकल्टी ऑफ फार्मेसी सिंध यूनिवर्सिटी डॉक्टर साहिब असां गॾु अॼु असां दवाउनि जा फ़ाइदा ऐं नुक़सान उन ते ॻाल्हायूं। डॉक्टर साहिब ॾाढो तफ़सील सां असांखे ॿुधाए रहिया त असां वटि जेको दवाउनि जो इस्तेमालु आहे उहो केतिरो सही आहे या केतिरो ग़लति आहे। अचो त डॉक्टर साहिब सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां कई पई त भई दवाउनि खे जेको सो फेक थियण खां वठी हिकिड़ो कानून बि आहे हिकिड़ा तरीक़ेकार बि आहिनि सॼा हिकिड़ा प्रोटोकॉल आहिनि दुनिया जा पैरामीटर जे मुताबिक़ असां दवा ठाहींदा आहियूं पहुचाईंदा बि आहियूं ऐं पर असां वटि हिकिड़ो आहे असां जल्दी खणी चओ या असांजो हिकिड़ो तरीक़ेकार खणी चओ त असांजो डॉक्टर मां आहियां या को बि आहे क्लिनिकली असां डायग्नोस कंदा आहियूं भई हुनजी साइन सिम्टम ॾिसी हुनखे सुञाण कई त हीअ मर्ज़ थी सघे थो उनजी असां दवा ॾेई छॾी पर उनजी इन्वेस्टिगेशन जेके मुकमल टेस्टूं कराए उनखे साइंसी बुनियादनि ते उनजा बाक़ाइदे जरासीम जुज़ ॾिसी उन्हनि इन्वेस्टिगेशन मुताबिक़ सुञाण ॾाढी देरि सां थींदी आहे त इहे जेके ॿ तरीक़ेकार आहिनि उन में कहिड़ो तरीक़ेकार बहितरु आहे छा क्लिनिकली डायग्नोस ते दवा ॾियणु घुरिजे? न साईं कोशिशि इहा करणु घुरिजे सवाइ कंहिं एमरजेंसी जे छो त कुझु शयुनि में जेकॾहिं एमरजेंसी आहे त तेसि ताईं तव्हां कुझु वक़्तु इंतज़ारु नथा करे सघो अव्हांखे ट्रीटमेंट पेशेंट खे ॾियणी आहे पर कोशिशि इहा कजे त साइंटिफिकली टेस्टियूं करे हिकिड़े सही याने नुक़्ते ते माण्हू पहुचे त हिन मरीज़ खे ही मर्ज़ु आहे ऐं उन जे करे असांखे ही दवा ॾियणु घुरिजे। बाक़ी कॾहिं एमरजेंसी में कॾहिं कॾहिं असां को बि माण्हू इंतज़ारु कोन कंदो त हाणे असां 2 कलाक 5 कलाक इंतज़ारु कयूं जेसिताईं टेस्ट जी रिपोर्ट अचे पोइ ॾे त उन जे लाइ तमामु घणा सुठा तरीक़ा असांजे डॉक्टर साहिबान वटि मौजूदु आहिनि त क्लिनिक डायग्नोस करे हुनखे फस्ट एड खणी अचूं या इमीडिएट ट्रीटमेंट पहुचायूं पोइ जेसिताईं असां वटि हुनजी सही साइंटिफिक डॉक्टर साहिब तव्हां पाण सां असांजे ॻोठनि में वणनि वसियुनि में कराची शहर शहर जे ॿाराड़ी में जिते बि तव्हां मुंहिंजे वॾनि शहर में हुते जेको GP वठो जनरल प्रैक्टिशनर वठो या मां वियां थो पाण हुते असां क्लिनिकली हुनजे मथे सूर बुखार बसि दवा लिखूं इन्वेस्टिगेशन लिखूं त तक़रीबन ईअं 100% त खणी न त पर 90% त ईअं थिए थो पियो। असरु थिए थो पर इहो तरीक़ो तमामु ग़लति आहे उनजा नुक़सान ॾाढा वॾा था थियनि। अव्हां ख़ुदि ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में कॾहिं कॾहिं तव्हांजे मीडिया जे ज़रिए अख़बारुनि जे ज़रिए असां चई ॿुधाईंदा आहियूं त फलाणे शहर में फलाणे इस्पताल में डॉक्टर खां सही मरीज़ हैंडल न थियो पेशेंट फ़ौत थी वियो या उनखे को नुक़सानु थी पियो या हीअ ॻाल्हि थी पई इहो इन करे इहो हूंदो ई आहे त इन जा सबब इहे आहिनि जो असां सही तशख़ीस ते कोन था वञूं। जेकॾहिं साइंटिफिकली सुठे नमूने सां टेस्टियूं कराए हिकु महीनो कंदासीं ऐं उनखां पोइ जेकॾहिं असां दवा प्रिस्क्राइब कंदासीं ऐं उनखां पोइ वरी जेकॾहिं फार्मासिस्ट उते हूंदो ऐं दवा जो सही मिक़दारु सही टाइमिंग सही इहे ॻाल्हियूं करे ॾींदो त उहो शुरू खां वठी आख़िर ताईं अहिड़ो मलो थींदो जंहिंमें मर्ज़ु जेको आहे उहो बि ख़तमु थी वेंदो ऐं थी सघे थो त उन ते पैसो बि घटि लॻे ऐं वरी उन मर्ज़ जे रिएकरेंस जा ॿीहर थियण जा जेके चांसिस आहिनि उहे बि ख़तमु थी अच्छा डॉक्टर साहिब हिकिड़ो त असां वटि हिते वाक़ई जेको असांजे मुल्क में फार्मासिस्ट जो रोल जेको आहे उहो मौजूदु आहे
हर जगह ते मौजूदु न आहे, पर जेके फार्मासिस्ट इस्पतालुनि वॾियुनि में मौजूदु आहिनि छा उहो पंहिंजो किरदारु बहितर अदा करे रहिया आहिनि? साईं हिन वक़्तु फार्मासिस्ट आहे ई कोन, मतिलबु तमामु महदूद आहे। ख़ासि करे क्लिनिकल सेटअप में फार्मासिस्ट कोन्हे को। इन ॻाल्हि ते त तक़रीबन 2007 में सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो केस हलियो हो जंहिंमें हिननि उते यानी असांजे हर गवर्नमेंट लिखी ॾिनो हो त असां ही कंदासीं। उन तहत सुप्रीम कोर्ट में जेको लिखी ॾिनल हो उन तहत यानी हर 200 मेडिकल स्टोर ते हिकु ड्रग इंस्पेक्टर रखिणो आहे ऐं हर 50 बेड हॉस्पिटल ते हिकिड़ो फार्मासिस्ट रखिणो आहे। जेकॾहिं 500 बेड जी हॉस्पिटल आहे त उते असांखे 10 फार्मासिस्ट रखिणा आहिनि ऐं मेडिकल स्टोर बि यानी नंबर वाइज़ त केतिरो आहे। इन जो फ़ाइदो पंजाब घणो वरितो। अच्छा, हा, उन्हनि तक़रीबन उथंदे साईं 2007 ऐं 8 में हुननि जेका ड्रग इंस्पेक्टर जी पोस्ट आहे उहा तहसील लेवल जेके असां चवंदा आहियूं तालके लेवल ते करे छॾी ऐं हुननि तक़रीबन यानी हिकिड़े ई एडवर्टाइज़मेंट में 650 फार्मासिस्ट खणी वरिता। न फार्मासिस्ट जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि असां वटि जेके इस्पताल में उहे पंहिंजो किरदारु सही अदा कनि पिया? साईं आहिनि ई कोन। जेकॾहिं किरदारु असां तॾहिं चऊं जेकॾहिं हुजनि। ही हाणे 5-6 महीना अॻु में कुझु सिविल आहे जिन आहे वॾी इस्पतालुनि में आया मौजूदु आहिनि, आहिनि। न त अॻे त सिविल इस्पताल सॼे में हिकिड़ो फार्मासिस्ट हूंदो हो त हू त वीचारो किथे हू त दवाउनि जी सिर्फ़ु ख़रीदारी ऐं इन में बि पूरो न पइजी सघंदो हो। हाणे कुझु यानी तक़रीबन उनखे कोई 5-6 महीना थिया आहिनि त उन्हनि में सिंध गवर्नमेंट हिते असां वटि तक़रीबन 160 फार्मासिस्टनि जी इंडक्शन कई आहे गवर्नमेंट सेक्टर में सवल अस्पतालुनि में, जंहिंमें हर हॉस्पिटल में किथे 25 किथे 30 किथे 15। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर ॾिठो वञे थो तव्हां जेकॾहिं कंहिं वॾी इस्पताल में वञो, लियाकत यूनिवर्सिटी में वञो, लाड़काणे में वञो, जिना अस्पताल कराची वञो, सिविल अस्पताल कराची वञो त एॾा त मरीज़ था अचनि मुख़्तलिफ़ मुल्क जे हिसनि मां या इंटीरियर मां, उते बिस्तरा नथा मिलनि, एडमिशन नथी मिले, हिकिड़ा वञनि था त ॿिया इंतज़ारु था कनि। छा इहे जेके ॿाहिरि में डॉक्टर वेठा आहिनि उहे सही इलाजु कनि था या नथा कनि, या सही उन्हनि खे ड्रग्स नथियूं मिलनि, इन करे मरीज़ वधी रहिया आहिनि? त जीअं मरीज़ एॾो त वॾियुनि इस्पतालनि ते लोड जेको वधी आहे उनजो सबबु छा आहे? दवा जो सही यूज़ न आहे? साईं दवा ॾिसो, हिकु उन में हिकु ॻाल्हि कोन थी अचे। हिकु त जेको आम यानी पब्लिक आहे उनखे सही तालीम कान्हे का। असां तव्हां जेकॾहिं तालीम न आहे त छा हिनखे थोरो हिते थो वधाए त जेको डॉक्टर उते वेठो आहे हुन सां गॾु जेको वाण वसी हुनजो जेको फैमिली फिज़िशियन आहे उहो छा उहो तालीम नथो ॾिए या हुनखे ॾियणु घुरिजे? न, हू नथो बि ॾिए पर हू ॾेई बि नथो सघे, छो त पब्लिक जे जेतिरी असांजी पॉपुलेशन आहे आदमशुमार उन हिसाब सां डॉक्टर जो तइदाद बि तमामु घटि आहे। तव्हां अस्पताल में वञो, छो हिकिड़ी अस्पताल में एतिरा मरीज़ छो था अचनि? ॿियो गवर्नमेंट जूं जेके पब्लिक अवेयरनेस पॉलिसियूं थींदियूं आहिनि बीमारीअ खां अॻु में उहे दफ़ा कोन्हनि के, उहे हुजनि त वधीक फ़ाइदो थिए। वधीक फ़ाइदो कॉलर आहे उनखे शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? भाई मां जैकबाद ॻाल्हायां थो, अली मोहम्मद। जी अलीमन, छा पुछंदो सवाल तव्हांजो? अर्ज़ु आहे सर, असां वटि जेको चंद डॉक्टर अहिड़ा आहिनि जैकबाद में जेके आहिनि बि मशहूरु माशाअल्लाह जेको आहे त पर दवाऊं लिखनि था अहिड़ियूं पर्चियुनि ते जेके ज़ाहिर आहिनि कोई वरी मक़सूद पंहिंजे मेडिकलनि ते मोकिलनि था। ठीकु आहे, माना डॉक्टर जूं पर्चियूं सम्झी सघनि था, बाक़ी नथियूं मिलनि। बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे, मुंहिंजे ज़हन में बि हुयो। डॉक्टर साहिबु, अक्सर जेके असां डॉक्टर जेके वेठा आहियूं, जेके जनरल प्रैक्टिशन पंहिंजे प्राइवेट क्लिनिक ते, भले प्रोफेसर वेठा हुजनि, भले जेके स्पेशलिस्ट वेठा हुजनि, उहे पंहिंजे मख़सूस कंपनियुनि जूं दवाऊं लिखंदा आहिनि जेके मख़सूस स्टोरनि सां मिलंदियूं आहिनि। ऐं जीअं जैकबाद खां भाऊ बि फ़ोन कई त भई जेका दवा लिखंदा जेकॾहिं उन स्टोर ते न वञूं त ॿिए ते नथी मिले। इहो कहिड़ो गठजोड़ आहे दवा जी कंपनियुनि डॉक्टरनि जो? छा इहो बि नुक़सान असां चवंदा आहियूं इरेशनल प्रैक्टिस? हर जॻह में नामाकूल ॻाल्हि अचे थी। कॾहिं बि दुनिया में ईअं किथे बि कोन थींदो आहे त डॉक्टर का बि शइ ब्रांड नेम सां लिखे। ठीकु आहे, सभिनी खां वॾे में वॾो जेकॾहिं डॉक्टर प्रिस्क्रिप्शन करे थो, छो त इलाही मुल्कनि मां हाणे इहा शइ प्रिस्क्रिप्शन राइटिंग जेका आहे नुस्खे जो लिखण बि डॉक्टर नथो करे सघे, सिर्फ़ु हू तशख़ीस करे सघे थो, डायग्नोस करे सघे थो त हिन मरीज़ खे फ़ही मर्ज़ आहे। बाक़ी कमु फार्मासिस्ट जो आहे। हू ई उन खां पोइ ॾिसंदो त हिन खे ही मरीज़ आहे, मां ही दवा ॾियां। मतिलबु डॉक्टर बि हिन तरफ़ कुझु जेको आहे सो ईअं खणे त दवाउनि वारी कंपनी या दवाउनि वारो जेको मेडिकल रैप अचे उनखे सपोर्ट था कनि। उनखे सपोर्ट साईं, उन में घणियूं ॻाल्हियूं अची वञी सघनि थियूं। कुझु ॻाल्हियूं
मसलन कॾहिं बि जेकॾहिं असांजी गवर्नमेंट असांजी जेको बि हेल्थ सेक्टर आहे या असांजा जेके सुठा सुठा प्रैक्टिशनर आहिनि जेकॾहिं इहे हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु जेनेरिक नेम ते अची वञनि त इहो दवा जो असुलु नालो छा आहे बजाए जो हू कालपोल पेनाडोल लिखे जेकॾहिं हू सिर्फ़ु पैरासिटामोल लिखे ऐं फार्मासिस्ट मौजूदु हूंदो पोइ उहो फार्मासिस्ट जो कमु आहे त हुनखे उहा पैरासिटामोल कहिड़े ट्रेड मां या कहिड़ी कंपनी वारी ॾिए थो उहा हुनखे कहिड़ी कंपनी ॾिए थो ऐं कहिड़े हिन फार्म में ॾिए थो यानी गोरीअ जे शिकिल में टेबलेट जे शिकिल में या शरबत जे शिकिल में या सस्पेंशन जी शिकिल में या कहिड़ी थी मतिलबु हिते बि हिकिड़ो इरेशनल तमामु घणो आहे जेको जीअं हाणे भाऊ चयो त असांखे दवाई नथी मिले माना दवा मनपसंदि आहे किथां वठणी पवंदी हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे हुनखे बि शामिलु कयूं था हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं वॾी महिरबानी तव्हां फ़ोन कई केरु था ॻाल्हायो किथां अदा मां ठावशा खां मक़सूद अहमद चांडे पियो ॻाल्हायां वॾी महिरबानी मुंहिंजो सुवाल इहो आहे त हिकु त डॉक्टर दवाऊं तमामु घणी छो था लिखनि अच्छा हिकु ॿियो सुवाल ॿियो मुंहिंजो इहो सुवाल आहे त हर डॉक्टर जो पंहिंजा मेडिकल स्टोर उन्हनि ते उन्हनि जी कमीशन मुक़ररु थियल आहिनि ठीकु आहे इन ते जवाबु ॾिनो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर साहिबु वाक़ई इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं फ़र्क़ु कयो मलेरिया आहे या फ़र्क़ु कयो टाइफॉइड आहे त छा वाक़ई 8-10 दवाऊं लिखणु घुरिजनि न साईं कॾहिं बि नथो थी सघे तव्हां डीन फार्मेसी आहियो त केतिरियूं दवाऊं लिखणु घुरिजनि हुनखे जेके मख़सूस दवा जंहिं बीमारी लाइ उहा हिकु ॿ दवा लिखणु घुरिजे साईं हिकु दवा जो जेको यानी प्रिस्क्रिप्शन जो तालुक़ु आहे हिकु शइ त उहा थींदी आहे त तव्हां जीअं असां पहिरीं ॻाल्हि कईसीं त साइंटिफिकली तशख़ीस करे उन मर्ज़ जी तव्हां दवा ॾियो ठीकु आहे पोइ कॾहिं उहा हिकु थी सघे थी कॾहिं ॿ थी सघनि थियूं छो त के दवाऊं असां जंहिंखे असां तव्हां ॿुधो त सिनर्जिज़म कॾहिं कॾहिं ॿ दवाऊं गॾु ॾियणी पवंदियूं आहिनि त दवा जो असां मैक्सिमम फ़ाइदो वठूं लेकिन उहे यानी साइंटिफिकली प्रूव ईंदियूं आहिनि त हीअ ॿ दवा असां गॾु ॾेई सघूं था ठीकु आहे न पर न कॾहिं कॾहिं वरी इहो हूंदो आहे त उहे ॿ ॾियणी ई कोन हूंदियूं आहिनि ठीकु आहे न हिकु त उन जे लाइ दवा हुजे अच्छा ॿी दवा जेका आहे कॾहिं कॾहिं डॉक्टर उन सां गॾु प्रिस्क्राइब कंदो आहे उहे जेके ज़ाहिरी हुन जूं अलामात आहिनि सिम्टम्स आहिनि अहिड़ियूं शयूं आहिनि उन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ त जेकॾहिं हिकिड़ो जेकॾहिं कंहिं मलेरिया आहे त हिकु त हुनखे दवा मिलणु घुरिजे हिकिड़ी जेका हुनजे एंटी मलेरियल जेका मलेरिया खे कंट्रोल करे ऐं ॿी दवा हुनखे उहा घुरिजे जेकॾहिं मरीज़ खे बुख़ार आहे त हुनजे बुख़ार खे एंटीपायरेटिक ॾियणी पवंदी त हुन बुख़ार खे कंट्रोल करे बाक़ी इहो बि हिकिड़ो ग़लति तरीक़ो आहे इहो बि ग़लति तरीक़ो अच्छा डॉक्टर साहिबु दवाउनि जी क्लासिफिकेशन छा आहे इहो त थोरो ॿुधायो असांखे असां सभिनी दवाउनि खे खणी पैरासिटामोल खणी एंटीबायोटिक सभिनी खे दवा ई सम्झूं था भले खणी उहो ताक़त जूं हुजनि कहिड़ियूं हुजनि क्लासिफिकेशन छा आहे साईं हाणे ॾिसो न इनखे बि सही तरीक़े सां असांजो यानी जेको कमु कंदो उहो फार्मासिस्ट कंदो हाणे जीअं एंटीपायरेटिक्स आहिनि एंटीबायोटिक में कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं थियूं अचनि मसलन पैरासिटामोल आहे कंहिं एस्प्रिन बि आहे ठीकु आहे न पर के दवाऊं अहिड़ियूं आहिनि जे ख़ुशूसन एंटीपायरेटिक आहिनि अच्छा ईअं बि आहे हा इन्हनि खे थोरो अॻिते वधाइनि त कॉलर पहिरीं हुनखे शामिलु कयूं था हलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम सर जेका बार को ॻाल्हायां थो शाहज़ैब जी शाहज़ैब छा सवाल आहे तव्हांजो अरे मां डॉक्टर साहब खां सवाल कंदुमि त असां वटि जेके मेडिकल स्टोर आहिनि इन्हनि जे मथां जेके छोकिरा नंढा कमु करनि था नॉन टेक्निकल आहिनि उन्हनि जी उमिरि बि नंढी आहे छा उन्हनि खां दवा वठिजे ऐं छो जो डॉक्टरनि जी राइटिंग बि अहिड़ी हूंदी आहे जेका सम्झ में कोन ईंदी आहे त उन्हनि खां इहो अहिड़ो को रूल हुजे जीअं जेके उते जेको स्टाफ हुजे उहो अहिड़े हिसाब सां हुजे जेको माना क्वालिफाइड स्टाफ हुजे घटि में घटि हुनखे दवा जी ख़बर त पए न काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया बि आहिनि ठीकु आहे ॾाढो ज़बरदस्त सवाल तव्हांजो बिल्कुलु जवाबु ॾिए थो डॉक्टर साहिबु तव्हांखे वॾी महिरबानी तव्हां असांखे ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे डॉक्टर अब्दुल्ला दायो ज़बरदस्त सवाल आहे त जेको मेडिकल स्टोर आहे जेकॾहिं कंहिंजो बि आहे मुंहिंजो आहे जो ॿी जो आहे पर उते कंहिंजो जेको सर्टिफिकेट त कंहिंजो लॻियल आहे पर उते बिल्कुलु नंढड़ा ॿारड़ा मैट्रिक पास वेठा आहिनि जेके दवाऊं ॾियनि था या जेके अणपढ़ियल माण्हू सम्झा जिन खे डॉक्टरनि जी राइटिंग सम्झ नथी उहे ग़लति दवाऊं बि ॾिसनि था इन शइ खे कीअं ख़तमु कजे इहा शइ ॾाढी वधी रही आहे साईं इन जो कानून ठहियलु आहे मां अॻु में बि अव्हां सां ज़िक्र कयो त ड्रग एक्ट 1976 ठहियो पियो आहे उन में अमेंडमेंट बि थी चुकियूं आहिनि उन ड्रग एक्ट जे मुताबिक़ दवा जे मैन्युफैक्चरर खां वठी सेल ताईं खां वठी एडमिनिस्ट्रेशन ताईं फार्मासिस्ट जो हुजणु ज़रूरी आहे
को बि मेडिकल स्टोर जेकॾहिं हुनखे हिकिड़ो क्वालिफाइड फार्मासिस्ट जो हुजणु ज़रूरी आहे, न त उन जे हुजण खां सवाइ उन जेकॾहिं उहो मेडिकल स्टोर ते मौजूदु कोन्हे को त हू उते ॿियो को बि माण्हू उहा दवा विकिरो नथो करे, उनखे सील करणु घुरिजे। इन ते अमल छो नथो थिए? अक्सर ॾिसो त बिल्कुलु क्वालिफाइड न आहिनि, उहे वेठा आहिनि मेडिकल स्टोरनि ते। बसि इहे ई त असांजे हिन जी हिते जी जेका असांजी खिते जूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि ई ॻाल्हियुनि जे करे ही जेके घणा मरीज़ जा उहे वधनि पिया, छो त उहो ई हिकिड़ो फार्मासिस्ट आहे जंहिंखे इहा बि ख़बर आहे। छो त ही त अॼु मूंखे वाक़ई हैरानगी थी आहे त असांजा माण्हुनि खे हिननि खे इहो बि सुवाल ॾिसो, अव्हां जेकॾहिं का हिकिड़ी टीवी वठणु वेंदो त टीवीअ वारे खां बि 10 सुवाल कंदो त बाबा हीअ टीवी कहिड़ी कंपनीअ जी आहे, कहिड़े मुल्क जी आहे, केतिरो हलंदी, केतिरा पैसा आहिनि। पर जेका असां दवा वठण था वञूं पंहिंजी सिहत जे लाइ, उहा वञी असां बसि हुन खां ईअं वठी था अचूं। इन में वॾो आहे त उते फार्मासिस्ट जो हुजणु, हिकिड़े क्वालिफाइड माण्हूअ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। ऐं उन खां पोइ हुनखे उन दवा जे ॾियण खां पोइ उन मरीज़ खे एड्यूकेट करिणो आहे तोखे हीअ दवा कीअं खाइणी आहे, केतिरे वक़्त जे लाइ, जेके असां तव्हांखे 4 R ॿुधायासीं, उन्हनि ते कंट्रोल करण जे लाइ त कंहिं टाइम ते खाइणी आहे, केतिरे टाइम लाइ खाइणी आहे, पाणीअ सां खाइणी आहे या कीअं खाइणी आहे, मानीअ खां अॻु में खाइणी आहे या मानीअ सां गॾु खाइणी आहे या मानीअ खां पोइ खाइणी आहे, उन जो कमु आहे। जेकॾहिं वाक़ई जेकॾहिं ॾिठो वञे, जेको मां ॾिठो आहे, तव्हां बि ॾिठो हूंदो ऐं जेके असांखे ॿुधनि पिया उन्हनि खे ख़बर आहे, जेकॾहिं वाक़ई चेक कयो वञे मेडिकल स्टोर खे त मुंहिंजे करे 90% मेडिकल स्टोर बंदि थी वेंदा। जी साईं, केरु बि उते मौजूदु न आहे। त उहे ई त असां ॻाल्हियूं कयूं था त हुन ते हुजणु हुनजो फार्मासिस्ट जो जिते बि दवा जो इस्तेमालु या विकिरो या मैन्युफैक्चरिंग आहे, उते फार्मासिस्ट जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। अच्छा, अॼुकल्ह हिकिड़ो ॾाढो WHO जी बि रिपोर्ट आहे त साउथ एशिया मुल्क और पाकिस्तान में रेज़िस्टेंस ॾाढो ख़ासि तौर ते एंटीबायोटिक जो, पर उन खां पोइ ॿियूं जेके ख़तरनाक बीमारियूं जे TB जे दवाउनि जो रेज़िस्टेंस बि तमामु वधी रहियो आहे, जंहिंमें MDR TB जो रोल बि वधी रहियो आहे। त इहो रेज़िस्टेंस छो आहे? छा इहे जेको सो ग़ैर तरीक़नि सां, जेको नामाकुल तरीक़नि सां असां दवाऊं इस्तेमालु करियूं था, उन करे इहो रेज़िस्टेंस वधी रहियो आहे? जी साईं, ॾिसो उन में हिकु ॻाल्हि कान थी अचे। कहिड़ियूं ॻाल्हियूं 4-5? हिकु त जेके एंटीबायोटिक जो इस्तेमालु आहे उन में इरेशनल यूज़ अञा वधीक थो अचे। कीअं? छो त एंटीबायोटिक जो जेको इस्तेमालु आहे उहो डिपेंड थो करे उन बैक्टीरिया ते या उन जीवड़े ते त जेको मर्ज़ पैदो करे थो, उनखे डायग्नोस हुजणु ज़रूरी आहे, उनजी सेंसिटिविटी हुजणु ज़रूरी आहे। हिकु ॻाल्हि इहा। ॿियो, हुनजे यानी वज़न जो डोज़ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। एंटीबायोटिक में जेकॾहिं तव्हां हुनजो डोज़ घटि वरितो त उहो त अव्हांखे जेको असां लफ़्ज़ यूज़ कंदा आहियूं रेज़िस्टेंट, त उन जे करे रेज़िस्टेंट। जेकॾहिं एंटीबायोटिक सही न हूंदी, छो त एंटीबायोटिक घणियूं आहिनि, जेकॾहिं हिकिड़ो जरासीम ॿियो आहे, एंटीबायोटिक उन ते असरु नथी करे त उन सां हू वधीक रेज़िस्टेंट थींदो। ॿियो, दवा जो मिक़दारु घटि आहे त हू उनखे किल न करे सघंदो, मारे न सघंदो, उन सां अञा हुनजो रेज़िस्टेंट वधंदो। ठीकु आहे न? पोइ इन्हनि ॻाल्हियुनि जे करे हुनजो पोइ कुझु वक़्त खां पोइ, ठीकु आहे न, उन पेशेंट ते का बि दवा असरु कोन कंदी। अच्छा डॉक्टर साहब, इहे जेके बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं त दवाउनि जो इस्तेमालु, इन्हनि सभिनी जेको हल करण जूं तजवीज़ूं आहिनि, त इन्हनि खे कीअं हल करियूं असां? ग़ैर ज़रूरी दवाउनि जो नामाकुल इस्तेमालु, डॉक्टर जो डायग्नोज़ या मेडिकल स्टोर ते हिकिड़े पढ़ियल लिखियल फार्मासिस्ट जो न हुजणु, इन्हनि सभिनी जे लाइ का तजवीज़ आहे तव्हां वटि? असां मूंखे ॾाढियूं तमामु सुठियूं तजवीज़ ॿुधायो, टाइम बि ख़तमु थी वियो। हा, हिकु त असांखे जेको असांजा सुठा डॉक्टर आहिनि, मेडिकल प्रैक्टिशनर आहिनि, उहे साइंटिफिक डायग्नोसिस ते वञनि। सही। त तव्हांखे सही समूह सां शख़्सियत थिए, तशख़ीस थिए ऐं उन खां पोइ उन दवा ॾिनी वञे। ठीकु आहे। उन खां पोइ हर जिते बि पेशेंट वञे थो, फार्मासिस्ट जो हुजणु ज़रूरी आहे, जेको पेशेंट खे एड्यूकेट करे ऐं शुरू खां वठी आख़िर ताईं दवा जे एक्शन जे बारे में, हुनजे एडवर्स रिएक्शन जे बारे में, हुनजी ॿी शयुनि जे बारे में, कीअं खाइजे, छा कजे, उन मरीज़ खे ॿुधाए, ताकी उन दवा जो असां यानी घणे खां घणो फ़ाइदो वठी सघूं। ऐं उन खां पोइ गवर्नमेंट खे असांजी इहा हिकिड़ी अपील बि आहे, मां चई सघां थो पंहिंजी गवर्नमेंट खे, ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खे,
त जिते बि असांजो गवर्नमेंट सेक्टर में फार्मासिस्ट जी ज़रूरत आहे उते नंबर ऑफ फार्मासिस्ट वधायो वञे ऐं अहिड़ो को निज़ाम यानी ड्रग इंस्पेक्टर जेके आहिनि उनजो अहिड़ो कयो वञे त इहे जेके बि मेडिकल स्टोर आहिनि जेके नॉन क्वालिफाइड माण्हू जे करे हली सघनि था उते फार्मासिस्ट रखियो वञे ताकी उन्हनि जो दवा जो विकिरो बि सही तरीक़े सां थिए ऐं असांजो माण्हू उन दवा मां सही फ़ाइदो वठे। मैसेज छा हूंदो डॉक्टर साहब, डॉक्टर अब्दुल्ला? पैगाम इहो ई आहे त पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे अवाम जे लाइ त दवा हिकु तमामु ख़तरनाक शइ आहे। इन खे सही नमूने सां इस्तेमालु कयो। हर दवा जे पैकेट में अव्हांखे हिकिड़ो अंदरि पर्चो बि हिकिड़ो पनो बि मिलंदो आहे। जेकॾहिं उते तव्हांखे का दवा वठी था अचो त घटि में घटि अव्हां पढ़ियल लिखियल आहियो, उन पने खे सही नमूने सां पढ़ो त बि तव्हांखे घणी ख़बर पइजी वेंदी त हीअ दवा कीअं इस्तेमालु कजे, छा हिन में कहिड़ा हिन जा घणे खाइण सां या थोरे खाइण सां कहिड़ा असांखे फ़ाइदा थींदा, कहिड़ा नुक़सान थींदा। इन सां गॾु बि घणा मसइला हल थींदा ऐं अल्हम्दुलिल्लाह जल्दी में सही नमूने सां असांजा पेशेंट, असांजा मरीज़ सिहतयाब। वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल्ला दायो, तव्हां ते असां वटि, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजो महिमान असां सां गॾु हो जेको असांखे दवाउनि जे बारे में ॼाण ॾियो त दवाउनि जा नुक़सान कहिड़ा आहिनि, फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं जेकॾहिं असां डॉक्टर साहिब जी हिननि ॻाल्हियुनि ते अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था ऐं असां हिन दवाउनि मां मुकमल फ़ाइदो वठी सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।